वफ़ाक गवर्नमेंट जी महांगाई के खिलाफ पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अवामी लॉन्ग मार्च मोरो पहुची वियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मोरो में अवामी मार्च के जलसे के खिताब कंदे चयो त पाकिस्तान जो अवाम परेशान आहे। मज़दूर ऐं हारनि खे मेहनत जे एवज़ मुनासिब हक़ नथो मिले, जंहिं सबबि केतिरा ई ख़ानदान फ़ाक़ा कशीअ जो शिकार आहिनि। जेको हिकु वेलो मानी जो खाइनि था त ॿियो वेलो नथा खाई सघनि ऐं हू बुख ते सुम्ही पवनि था। हिन मुल्क में नौजवान डिग्रियूं हासिल करण जे बावजूद बि धिका ऐं थाॿा खाईंदा वतन था ऐं खेनि रोज़गार नथो ॾिनो वञे। पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह ग़रीब, मज़दूर ऐं महिनतकश माण्हुनि जे हक़ जी ॻाल्हि कई आहे। पाकिस्तान जी अवाम सम्झी चुको आहे त हीअ तब्दीली न पर महांगो पाकिस्तान आहे। बिलावल वधीक चयो त 2 ॾींहंनि जे मार्च कप्तान खे झुकाए विधो आहे, जंहिंजो ताज़ो ई सबूत बिजली ऐं पेट्रोल जे अघ घटाइण मां मिले थो। पाकिस्तान जी मईशत खे तरक़ी ॾियारण लाइ मज़दूर ऐं हारनि खे ख़ुशहाल करणो पवंदो, लेकिन न्याज़ी सरकार महिनतकश मज़दूर ऐं हारनि जे हक़नि ते धाड़ा हयां ऐं हाणे वक़्तु अची वियो आहे त कठपुतली हुक्मराननि खां हिसाब वठूं ऐं जमहूरी तरीक़े सां गैर जमहूरी शख़्स खे हटायूं। मीडिया ते पाबंदी लॻाई वई। पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह मीडिया जी आज़ादीअ ते यकीन रखे थी। असां इमरान ख़ान खां मुतालबो था कयूं त हू असेंबली टोड़े इस्तीफ़ा ॾिए। उन खां पहिरियां वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, PP सिंध जो सदर निसार अहमद खोड़ो, साबिक़ सूबाई वज़ीर कानून ज़ियाउल हुसैन लंजार, MPA मुमताज़ अली चांडियो वफ़ाक़ी हुकूमत ते छिती तनक़ीद पिणु कई। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ TV।